कराची सरतियू संघ गिराफ्ट्स पारां लगायल मेलो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। सिंध जे कारीगर औरतुनि जे हथनि जूं ठाहियल शयुनि खे पूरी दुनिया में साराहियो पियो वञे। स्टॉल ते ईंदड़ औरतुनि जो सोच टीवी सां ॻाल्हियूं। सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन पारां कराची जे एवेशन मॉल में मुनक़द थियल 3 ॾींहनि वारो सरतियू संघ गिराफ्ट्स मेलो लॻायो वियो, जिते सिंध जे कारीगर औरतुनि पारां हथ जा ठाहियल ख़ूबसूरत कपिड़ा, छबियूं, खुसा, बोछण, पर्स, हथ वारा पखा ऐं कपिड़े जा ख़ूबसूरत गुॾा पिणु स्टॉल ते ॾिसण में आया। 3 ॾींहनि ताईं जारी इन मेले में कराची में रहंदड़ मुख़्तलिफ़ ज़बाननि सां वास्तो रखंदड़ मर्द तोड़े औरतुनि सां गॾु शागिर्दाणियुनि पिणु शिरकत कई। स्टॉल ते ईंदड़ ख़रीदार औरतुनि सोच टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सदियुनि खां पंहिंजी रिवायत मुताबिक़ मर्दनि सां गॾु हथो हथ औरतूं बि हुनर जो बादशाह आहिनि, जन जा मिसाल अॼु ॾींहं ताईं वाज़े आहिनि। स्टॉल ते ईंदड़ औरतुनि तोड़े मर्दनि सिंध जे महिनतकश औरतुनि जे हथनि सां तैयारु थियल ख़ूबसूरत हुनर जे तारीफ़ कई ऐं संदसि हुन जी महिनत खे बि साराहियो वियो। जॾहिं त वधीक औरतुनि ॿुधायो त सिंध जा ख़ूबसूरत रंग ऐं तमामु सुठनि ऐं कलरफुल डिज़ाइननि असांखे मोहे विधो आहे ऐं असां सिंध जे इन्हनि तमामु महिनतकश ऐं हुनरमंद औरतुनि खे जज़्बे ॾियूं था ऐं संदसि हुननि जी महिनत अॼु पूरी दुनिया में कारोबार जे लिहाज़ सां बि अॻिते आहे। बाग़ी सागर पवार, सोच टीवी, कराची।